बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेरान सां गॾु आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। मौसम कहिड़ी बि हुजे, वक़्तु कहिड़ो बि हुजे, हर वक़्तु असां हिक ॿिए लाइ दुआगू हूंदा आहियूं। ख़ासि करे हीअ जेका मौसम आहे, सर्द मौसम आहे, जंहिंमें धुंध आहे। धुंध सां गॾोगॾु स्कूल जूं त मोकलूं आहिनि, बालकनि खे मोकलूं आहिनि, उस्तादनि खे मोकलूं आहिनि, पर जेको सफ़रु थिए थो उन सफ़र में केतिरियूं ई असांखे दिक़तूं पेश अचनि थियूं। धुंध आहे त असांखे जेके असांजा ॿाहिरि आहिनि उन्हनि जी रफ़्तार उहा ई आहे त धुंध हुजे न हुजे असांखे रफ़्तार उहा रखणी आहे। पर ज़िंदगी बि ईअं न कंदी आहे। ज़िंदगीअ में बि असां ईअं कंदा आहियूं त कुझु वक़्तु असांजे ज़हन ते उहा ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजी जवानी आहे, मुंहिंजो वक़्तु आहे, मां वक़्त में कुझु करे वठां। त ड्राइविंग में इहा आहे त राति ई हिकिड़ो नुक़सानु थियो, जेको सेवण लॻो। तव्हां ॾिसो त सफ़रु कंदे राति जो देरि सां इहो नुक़सानु थियो आहे, केतिरियूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि। ऐं धुंध में ख़ाल जेके ड्राइविंग कंदा, ख़ासि करे असांजा ड्राइवर ॿाहिरि हुजनि, पोइ कार हुजे, ट्रक हुजे, वैन हुजे, जेका बि हुजे, उहे पंहिंजे सफ़र खे जल्दी जल्दी जे चकर में ॿिए जी जान बि उहा असांखां ॿिए जूं जानियूं ज़ाया थी थियूं वञनि। उहे असांजा पंहिंजा जेके रिश्ता आहिनि उहे रिश्तनि खां विछड़ी वञनि था। उहो केॾो तकलीफ़देह लम्हो थिए थो। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त पोइ उते रोड ते उन्हनि जा भाइर, उन्हनि जा ॿचिड़ा, ख़ुदि उहो घर जो को भाती आहे, कमाइण वारो आहे, कंहिं सफ़र सां वञे पियो, कंहिं मक़सद सां वञे पियो। हर माण्हू हिकिड़ो न हिकिड़ो पंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्वाबु सजाए काॾे मंज़िल ॾांहुं निकिरंदो आहे, सफ़र ॾांहुं निकिरंदो आहे। त उन जे लाइ अव्हांखे ई सोचणो पवंदो। अव्हां ई इहा पंहिंजे पाण में आणींदव जॾहिं मोहबत ऐं मिठास तॾहिं ज़िंदगीअ जो सफ़रु, रोड जो सफ़रु इहो बहितरु गुज़रंदो। अॼोके प्रोग्राम जो जेके ज़िमेवारियूं आहिनि इहे अॼु मूंखे संभालणियूं पयूं। त हर ॾींहुं जेको हूंदो आहे माण्हू कंहिं न कंहिं जी कमी महसूसु ज़रूरु थिए थी। मेज़बान जो कमु आहे त उनखे पंहिंजे सिलसिले खे, उन पंहिंजे कम खे वधाईंदो हले। पर जॾहिं उहे ज़िमेवारियूं वरी हिकिड़े हिदायतकार, हिकिड़े प्रोड्यूसर ते ईंदियूं आहिनि त ज़ाहिर आहे त जेके आयल महिमान आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू, के ख़ासि ॾिहाड़ा हूंदा आहिनि, उन जे हवाले सां बि कचहरी ज़रूरु थींदी आहे। जोकी प्रोग्राम में अॼु 27 डिसंबर आहे। 27 डिसंबर जो ॾिहाड़ो असां सभु सिंध वासियुनि, पूरी दुनिया खे ख़बर आहे त 27 डिसंबर ते छा थियो। ऐं 27 डिसंबर ते केतिरा ई ॿिया बि प्यारा असांखां जुदा थिया। उते असां ॻाल्हि कंदासीं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। 27 डिसंबर सिंध ते कीअं गुज़रियो, पूरे पाकिस्तान ते, पूरे मुल्क उनखे कीअं ॾिठो, इन ते बि अॼु ॻाल्हि ॿोल थींदी। ॿीजल जहिड़ो आवाज़ु, ॿीजल जहिड़ो कमु ऐं सिंध जो अहिड़ो सदाबहार आवाज़ु जेको उहो बि असांखां हिन ॾींहं ते विछड़ियो। सरमद सिंधी, सरमद सिंधीअ सां ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं जेके सारूणियूं आहिनि, उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अॼोके सुबह मेरान प्रोग्राम जो हिसो हूंदियूं। सुबह मेरान प्रोग्राम जो तसलसल ईअं बरक़रार आहे त अव्हां उनजो इंतज़ारु कंदा आहियो। अव्हांजे टीवी स्क्रीन ते फ़ोन नंबर बि ईंदो आहे, उन ते अव्हां फ़ोन कॉल करे पंहिंजी राय, पंहिंजी ॻाल्हि, ऐं हीअ ख़ासि करे जेके हीअ ॾिहाड़ा हूंदा आहिनि उन्हनि ॾिहाड़नि ते अव्हां पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो पैगाम, हींअर ॾिसो इलेक्शन जा बि ॾींहं आहिनि, उन करे अव्हांजे ज़हन में बि हिकिड़ो मक़सदु, हिकिड़ी जुस्तजू, हिकिड़ी नवाण, वरी साल जी पुॼाणी थिए थी त ईंदड़ साल लाइ नेक ख़्वाहिशूं कहिड़ियूं न, कहिड़ी सोच आहे अव्हांजे अंदरि। इहा सॼी कचहरी अॼोके हिन प्रोग्राम सुबह मेरान में थींदी। सुबह मेरान में अॼु ॿ ज़बरदस्त महिमान आहिनि। हिकु माण्हू जो कमु हूंदो आहे त ज़ाहिर आहे त कुझु लिखे, लिखण सां गॾोगॾु सोशल कमु, सोशल कम सां गॾोगॾु अहिड़ी शख़्सियतुनि सां गॾु रहणु, उन मां माण्हू केतिरो सिखे थो, केतिरो पिराए थो, उन मां कहिड़ियूं असांखे ॻाल्हियूं वणियूं, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते असां जेको आहे यकीन कयोसीं, अॻिते वधायोसीं, उनखे ॿियनि ताईं पुॼायोसीं। सो ज़ुल्फ़कार क़ादरी साहिबु एॾो ज़बरदस्त लिखंदा बि आहिनि, सोशल वर्कर बि आहिनि, ख़ासि करे हाणे भलारे पार खां थी आया आहिनि, मको मदीनो बि घुमी आया आहिनि। सो अॼु एॾा सुहिणा महिमान क़ादरी साहिब सां खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं, हुनजो खोड़ सारो कमु आहे, हुनजूं लिखणियूं, ख़ासि करे आउं मुतासिर हुनजे लिखणियुनि खां बि थींदो आहियां त हू जेका बि ॻाल्हि कंदा आहिनि उहा ॾाढी पेराइती ॻाल्हि। सिंधीअ में असां हिकिड़ो मिसाल ॾींदा आहियूं, अबा पहिरीं वारो पेर खयों अचे थो। सो क़ादरी साहिब जे लिखणियुनि में उहो तसलसल आहे ऐं हर माण्हू सां, नंढे सां, वॾे सां उहो ख़ुशि मिज़ाज, ऐं हुन वक़्तु ॾाढो सुठो ऐं उन्हनि ॾुखियनि मरहलनि मां बि गुज़रिया आहिनि। तोड़े जो केतिरियूं माण्हू इंसानु तकलीफ़ूं कटे पर उहो पंहिंजे मक़सद में अटल हूंदो आहे, पंहिंजे ज़िंदगीअ जे उन गुज़ारण खे, उन मक़सद ते बीह रहणु, उहो क़ादरी साहिब में आहे। क़ादरी साहिबु ख़ुशि आहियो? चङा भला, भली करे आया, जी करे आया। सरमद सिंधी जो आवाज़ु
हा, सिंधवासियुनि खे अॼु बि यादि आहे त तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर, लॻी रही आहे थधिड़ी हीर। सरमद सिंधी सां मुंहिंजी केतिरियूं मुलाक़ातूं, पर मूंखे उनजी मुलाक़ात जेका आहे 90 वारो दौरु जेको आहे उन में असां मोरियो ऐं मोरे सां तालुक़ु, पोइ उते जेके प्रोग्राम थींदा आहे, केतिरियूं शख़्सियतूं साईं राशिद मुराई ऐं पोइ ॿिया जेके TV अदाकार हिदायतकार उन्हनि सां मेल मुलाक़ात थींदियूं। त सरमद सिंधी सां असांजो मुंहिंजो जेको उन सां उन वक़्तु नातो जुड़ियो, त मूं इहो ॾिठो त हू हिकिड़ो शफ़ीक़ इंसानु ऐं हिकिड़ी मुलाक़ात में ॿी मुलाक़ात में हिकिड़ी दोस्ती वारो रिश्तो जुड़े थो। इहा सरमद सिंधीअ जी ख़ूबी जेका आहे, उन सां जेको गॾु रहियो हूंदो, गॾु उथियो वेठो हूंदो, उहो उनखे ख़बर हुई त हू केतिरो सुहिणो ऐं ख़ुशि लिबास ऐं मुर्की मिलण वारो ऐं यारनि जो यार हो सरमद सिंधी। सो सरमद सिंधी जे ज़िंदगीअ ते बि अॼु कचहरी कंदासीं ऐं उनजी आवाज़ मां ओड़ो ई आवाज़ जी ख़ुशबू अचणु। कोटड़ी सां संदसि तालुक़ु आहे, मेहड़ सां संदसि तालुक़ु आहे, पर किथे न किथे परस्तार जॾहिं या उन आवाज़ जे उन सां गॾु वक़्तु गुज़ारणु, उन सां गॾु रहण जे करे सरमद अयाज़ थियो। सरमद अयाज़ बि असां सां गॾु आयो। सरमद अयाज़, ख़ुशि आहियो? चङा भला, तबियतूं बहाल? सर्द ही मौसम, अवां ॿई, मूंखे हिकिड़ी त अवां ॿिन्ही खे मुबारक हुजनि, अवां ॿई भले पार खां थी बि आया। सो इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं उते भले पार वञी हर जाइ ते वेहणु दोस्तनि सां उन वेहणु ऐं दुआगू सभिनी लाइ, त इहा बि सुठी ॻाल्हि हुई। ऐं उन्हनि सां वेहणु कचहरियूं करणु ॾाढो मज़ो ईंदो आहे। काज़ी साहिबु, अॼोको ॾींहुं 27 डिसंबर, किथां हिन ॾींहं खे ॾिसो, उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं हिन दुनिया में जॾहिं को इंसान तकलीफ़ थिया आहिनि, इंसान जी तकलीफ़ थी आहे त मिलियंस इंसान आया दुनिया में, मिलियंस विया हलिया ऐं उन्हनि जा किरदार ऐं करेक्टर यादि रहनि था माण्हुनि खे। ऐं 27 डिसंबर में हिते दुनिया जे अंदरि काफ़ी ॿियूं शख़्सियतूं हिन ॾींहं ते लाॾाणो कयो हूंदो। 27 डिसंबर ते सिंध जे लाइ, छो त डेट हिनखे साल मुख़्तलिफ़ आहिनि पर तारीख़ूं साॻियूं आहिनि। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो विछोड़ो ऐं वरी सरमद ॿई आहिनि, ॿई हादसाती सिंधियुनि जे मथां ॾाढो ॾुखियो उहो ॾींहुं हो, ग़म वारो ॾींहुं हो ॿिन्ही जो विछोड़ो जो। मां छो त सरमद साहिब सां रूम सां हुनजो आवाज़, हुन जेकी जागृता पैदा कई उहा पंहिंजी जाइ ते, हुन सां बि इश्क जो लॻा रहियो। पर बेनज़ीर साहिबा सां वरी हिकिड़ो सियासी सफ़र जो तालुक़ु रहियो तमामु वेझाइप वारो। त हिकिड़ो इंसानु जंहिंसां उहा ज़िंदगी जा ॾाढा ॾुखिया ॾींहं, उहे ॾींहं जेके ॾाढा ॾुख वारा, तकलीफ़ वारा हुजनि, पीड़ा वारा हुजनि ऐं चङा भला माण्हू भॼी वञनि, उहो वक़्तु हलणु गॾु ऐं उन जूं यादूं, उन जूं मुहबतूं, उन जो किरदारु, उहो माण्हू जॾहिं अव्हां खां विछड़े थो त यकीनन अव्हां ॾाढो शॉकिंग था थियो। त 27 डिसंबर ईअं ई मुंहिंजे लाइ शॉकिंग हो जॾहिं मूं इहा ख़बर ॿुधी। मूंखे ख़बर हुई त छो त अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां हिकिड़ो जेकॾहिं इजाज़त हुजे त मां ॾाढो हिस्टोरिकल आहे जेको मूं लिखियो बि हुयो बेनज़ीर साहिबा जे हवाले सां, उते जेकॾहिं इजाज़त हुजे मुर्ज़ा त मां उहो, छो त अॼु उनजी यादि में त यकीनन उन यादि जा जेके पीसिस थियो हीअं त 27 डिसंबर खां 4 ॾींहं अॻु में ईद ई असां वटि हिते पाकिस्तान में ईद ई, ऐं बेनज़ीर साहिबा पाकिस्तान अची चुकी हुई त मां हैदराबाद शिफ्ट थी आयुसि, हिते रहंदो हुउमि, पर उहो जेको तालुक़ु हो मोहबत जो, मिलण जुलण जो, उहो त हुओ। त मां हितां बेनज़ीर साहिबा सां मिलण वियुसि होॾां लाड़काणे नौदरो। त मां जॾहिं लाड़काणे शेख ज़ैद मोड़ आहे उतां पोइ जॾहिं
लड़ंदा आहियूं त गॾी ख़ुदा बख़्श जी तरफ़। त मां उते दोस्त हो, उन खां फ़ोन करे पुछा कई त मां चयो हाल ॿुधायो बेनज़ीर साहिबा किथे आहे हींअर। त मूंखे चई त क्या साहिबु बेनज़ीर साहिबा छो त इलेक्शन में बीठल हुई जलावतनी खां पोइ, चई त पंहिंजे तक में हुई शिदात कोट मीरो ख़ान खां थींदी, हाणे गॾी ख़ुदा बख़्श पई अचे, असां गॾु आहियूं ऐं संदसि रूट में आहियूं। त मूं ड्राइवर खे चयो मुंहिंजो सिधो तव्हां गॾी ख़ुदा बख़्श हलो ऐं असां सिधो गॾी ख़ुदा बख़्श। हाणे इहो हुनजे शहादत खां 4 ॾींहं अॻु जी ॻाल्हि थो ॿुधायांव तव्हांखे। ॾाढो अजीब लॻंदो आहे जॾहिं मां उहा यादि ईंदी आहे, मां लिखियो हुओ सॼो। त 22 डिसंबर ते वञी मां पहुतासीं, शाम जो टाइम हो, त बेनज़ीर साहिबा बि पहुती गॾी ख़ुदा बख़्श ऐं मां बि पहुतुमि। बेनज़ीर साहिबा जीअं लथी त जेको संदसि वालिद साहिब जो जेको मज़ार माना गॾी ख़ुदा बख़्श में जिते भुट्टो साहिबु आहे दफ़न थियल आहे, छो त उन ॾींहंनि में त बेनज़ीर साहिबा जीअर ई सिर्फ़ु भुट्टे साहिब जो जेको उहा मज़ार ई त आई, सॼो हुनखे ॾिठईं, मथे चढ़ी वई, वरी लही आई हेठि। उन खां पोइ छो त काफ़ी टाइम जलावतन रही न, त उनजे पर पुठि उहो प्रोजेक्ट हलंदो रहियो, भुट्टे साहिब जो मज़ार वारो इहो। त उन ॾींहुं जॾहिं उहो तफ़सीली हुनखे ॾिसे पई, हुनखे बिल्डिंग सॼी खे, मथे वई हेॾे आई, वरी हेठि लही आई त वरी भुट्टे साहिब जूं भेनर उते दफ़न थियल आहिनि, हिदायत बेगम, मुमताज़, ॿिया 6-7 भेनरूं भुट्टे साहिब खे। त बेनज़ीर साहिबा पंहिंजी पुफियुनि जी क़बरुनि ॾे वई, उन्हनि खे ॾिठईं, उन्हनि खे उन्हनि ठाहियो त हो जेके बि हुया प्रोजेक्ट जा, पर उन्हनि ते नाला न हा लिखियल। त उन्हनि ॾींहंनि में जेको उन प्रोजेक्ट जो हुयो इंचार्ज हो, उहो ख़ुर्शीद जुनेजो साहिबु हो, साबिक़ MNA। त सॾु कयईंसि त ख़ुर्शीद हे जेको मुंहिंजे पुफियूं आहिनि, इन्हनि जे नाला छो न लिखिया अथव क़बरुनि ते? कीअं ख़बर पवंदी माण्हू जेको ईंदो मुक़ाम में त हीअ कंहिंजी, हीअ कंहिंजी? त चयईंसि त बीबी इहो तव्हां ॿाहिरि असां हिन में, हिते असां वरी पुछा कईसीं त असांखे ॿुधायो त भुट्टा पंहिंजे माइनि जा नाला क़बरुनि ते न आहिनि लिखंदा, उन करे असां हिते न लिखिया आहिनि। हाणे मूंखे ॾाढो अमेज़िंग गुफ़्तगू हुई जेकी मां तव्हांखे तारीख़ी थो ॿुधायां। त ख़ुर्शीद खे चई त ख़ुर्शीद सुभाणे मां मरी वञा त माना मुंहिंजी क़बर ते बि नालो न लिखंदव। माण्हू चुप थी विया। वरी आई पंहिंजे पीउ जे मथां, जीअं चवंदा आहिनि त मथनि खां वेही क़ुर शरीफ़ जी तिलावत कई। क़ुर शरीफ़ जी तिलावत करण खां पोइ क़ुर शरीफ़ खे ठपे चुमी ॾेई रखी, ॿाहिरनि जी क़बर ते वई, उते दुआ घुरी मुर्तज़ा, शहीद मुर्तज़ा ऐं शहीद शहनवाज़ ते। हाणे जेको भुट्टो साहिबु ऐं मीर मुर्तज़ा जे विच वारो जेको थोरो स्पेस हो, उते बीठी, इहो ॾाढो यादगार थो तव्हांखे मुर्तज़ा मां शेयर कयां त पीउ जी ऐं ॿाहिरनि जी क़बरुनि जे विच ते बीही ऐं हिकिड़ो नज़र विधई पीउ जी क़बर ॾे ऐं ॿियो हीअं ॿाहिरनि जी क़बरुनि खे ॾिसी ऐं चई मुंहिंजे लाइ हीअ जाइ काफ़ी आहे, जिते हाणे संदसि क़बर अथसि उन हंध ते ई बि चई त मुंहिंजे लाइ हीअ जाइ काफ़ी आहे। हाणे हिकिड़ो माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करे अजीब महसूसु थींदो आहे। या असां वटि सिंधी में असांजे ॻोठनि में हिकिड़ी रिवायत हूंदी आहे त भाई जेको सो मौत जेको सो ॻाल्हाईंदो आहे, शायदि मे बी इहा कथा हुजे। बहरहाल पोइ उतां वरी आयासीं नवंदुर में, मुंहिंजी उहा आख़िरी मुलाक़ात हुई मोहतरमा सां। हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई, मां उनजे हवाले सां, उहा सिंध कॉन्फ्रेंस हुई। त असांजो ख़्यालु हो त असां बेनज़ीर खे हुन सिंध कॉन्फ्रेंस में घुराए ऐं चऊं त सिंध जे इशूज़ ते असांखे जेको सो क्लियर थियणु खपंदो आहे। मामला काफ़ी आहिनि जेके मर्कज़ ऐं वफ़ाक़ ऐं सिंध जे दरमियान, जेकॾहिं वफ़ाक़ खे हलाइणो आहे त हिकिड़ी कॉन्फ्रेंस असां वटि थीसीं हैदराबाद में। पोइ मां उनजे हवाले सां ज़िक्र कयोमांसि। पर हीउ सॼो ड्राफ्ट आहे, चई हिन तारीख़ ते त मां न हूंदसि ऐं मां त वञा पई पंजाब पई वञा। त मां चयोमांसि त बीबी तव्हां भला इहो पंजाब जो दौरो करे मोटी अचो त पोइ भला असांखे टाइम ॾियो, तमामु अहम टॉपिक आहे, मौज़ू आहे ऐं असां उन में सिंध जा तमामु इंटेलेक्चुअल्स
कॉल कया आहिनि त उन में हिकिड़ो डायलॉग थिए त मूंखे चई त ज़ुल्फ़कार मूंखे का ख़बर कान्हे त मुंहिंजो कहिड़ो ॾींहुं किथे हूंदो ऐं मूंखे पाण ख़बर नाहे त मां किथे हूंदुसि। मुंहिंजो ठीकु आहे बीबी, चई इनशा मां कोशिशि कंदसि, दुआ कजो। ईअं करे असीं मोकिलियासीं। ॿिए ॾींहं ते बेनज़ीर जेको सो लाड़काणे में जलसो करे ऐं रवानी थी वई ऐं आउं हेॾे मोटी आयुसि। 3 ॾींहंनि खां पोइ हुनजी शहादत थी वई। त इहो मूंखां इहो जेको पछाड़ी वारी मीटिंग, पछाड़ी वारी ॻाल्हियूं उहे न विसरंदियूं आहिनि। बेनज़ीर आम इंसान ई असां वांगुरु, पर हिकिड़ा एक्स्ट्रा आर्डरी माण्हू हूंदा आहिनि जिन खे जेको सो ईअं शयुनि जी जेको सो ॼण ख़बर पवंदी आहे, अॻकथी कंदा आहिनि। मां उनखे जेको आहे सो ज्योतिषी नथो सम्झां, पर कॾहिं के माण्हू जेके अहिड़ी ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि जेके वरी मां तव्हांखे उहा फ़क़ीर मंशी वारी ॻाल्हि नज़र ई थी आहे। काज़ी साहब ॻाल्हि खे वधाईंदा, प्रोग्राम हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। सही नाज़रीन, प्रोग्राम सुबुह मेरान में हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेरान में। अॼु सुबुह मेरान में 27 डिसंबर जे हवाले सां सिंध सुंवारी उहा धरती आहे जिते माणिक, मोती ऐं मणियादार माण्हू पैदा थिया ऐं उन्हनि ज़िंदगीअ में पंहिंजे मक़सद में उहे एॾा अटल रहिया। हुननि पंहिंजियूं जानियूं ॾेई छॾियूं, हुननि पंहिंजी जान कुर्बान करे छॾी, पर उन ॻाल्हि तां पुठिते न हटिया। पर अॼोकी जेका असांजी रिहाण आहे, ख़ासि करे असां त अॼोको हीअ सुबुह मेरान सारूणियुनि ते रखियो आहे त कंहिंजी सार, कंहिंजी ॻाल्हि उहा खणी हलो। असांजो इहो मक़सदु सियासत या इहो मौज़ू, इहे हिकिड़ा अलॻि मौज़ू आहिनि, उहे जेके प्रोग्राम मुख़्तलिफ़ में ॻाल्हाया वञनि था। पर असांजो जेको रहंदड़ शागिर्दु आहे, उस्ताद आहे, आम जेको असांजो हारी नारी आहे, महिनत कश आहे, त हीअ उन लाइ बि उत्साह आहे त तव्हां जिते बि हुजो, तव्हां कहिड़ो बि कमु कयो था, तव्हां कहिड़ो बि हुनुरु कयो था, उन में अव्हांजी ख़ुदि जी मणियादारी इहा आहे त अव्हांजो नालो ॻाइजे थो, अव्हां पंहिंजे मक़सद में अॻे वधो था, तालीम में तव्हां अॻियां वधो था। इहो अव्हांजो पंहिंजो ख़ुदि वॾो नालो आहे। ख़ुदि सुभाणे वॾे मक़ाम ते हूंदव, हुनुर में हूंदव। टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हीअ तव्हां ॾिसो त तव्हां हिते वेठा आहियूं, असां हिते वेठा आहियूं, अव्हां सभु असांखे ॾिसो था। इहा टेक्नोलॉजी आहे। इनखे टेक्नोलॉजी महारत रखण वारा जेके आहिनि उहे सभु उहे कमु कंदा आहिनि। पढ़िया लिखिया, हुनुरमंद, ॾाहा तॾहिं सरबान आहिनि। ॾाहनि जो देश तॾहिं सरबो आहे जिते उते ॾाहा पैदा थींदा आहिनि, इल्मु अदब वारा पैदा थींदा आहिनि, तॾहिं उन मुल्क जो, उन धरतीअ जो नालो रोशन कंदा आहिनि उहे ई। त सिंध असांजी जेका आहे, इन में तोड़े जो रागी हुजनि, ॾाहा हुजनि, सरजणहार हुजनि, सियासतदान हुजनि, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो किरदारु त उहो रहियो आहे त दुनिया में हुननि पंहिंजी मनता माणी। उन्हनि में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि आहे। सरमद सिंधीअ जी बि असीं ॻाल्हि कयूं त हुनजो बि नालो दुनिया में ॿुधो वञे थो, हुनखे मनता मिले थी। हुनजो हिकिड़ो अहिड़ो पंहिंजो मुख़्तलिफ़ आवाज़ु हुयो जेको ॿियनि खां मुख़्तलिफ़ हुयो। उन सां सभु रागी उन वक़्त जा प्यारु कंदा हुया। हू उन्हनि सां प्यारु कंदो हुयो, नौजवाननि सां प्यारु कंदो। त सिंध जे माण्हुनि खे इहो बि हिकिड़ो मां चवां थो त लक़ब मिलियल आहे, मान वारो लक़ब मिलियल आहे त हीअ ॾाहा, मिठड़ा, मणियादार। उनजे करे ई ॾिसो त अॼु सरमद अयाज़ ऐं ख़ुदि सरमद अयाज़ सां गॾोगॾु अहमद मुग़ल सां, जेको सरमद जो भाउ, उन सां ख़ुदि असांजी हिन शोबिज़ जे हवाले सां एतिरियूं रिहाणियूं, एतिरियूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि सां वंड अदा जूं ॻाल्हियूं त कीअं उहो ज़िंदगीअ में, घर में कीअं, दोस्तनि में कीअं, यूनिवर्सिटी में कीअं ऐं महफ़िलुनि में कीअं, इहा ॻाल्हि ॻणण वारी हूंदी आहे। तव्हांजो किरदारु रहिजी वेंदो आहे। अव्हां जेको बि कंदा आहियो उहो अव्हांजो किरदारु ॻाइबो आहे। कंदा अव्हां पंहिंजे लाइ आहियो, ॻाईंदी दुनिया आहे। त अहिड़ो पंहिंजो किरदारु, अहिड़ी पंहिंजी ॻाल्हि छॾे वञिजे जो हर माण्हू अव्हांजी वाह वाह करे। कादरी साहिबु, तव्हां सारूणी जी ॻाल्हि कई पियो, सरमद अयाज़ खां सरमद सिंधीअ जी बि हीअ बि शागिर्दी, उन सां गॾु रहणु। सरमद, कीअं ख़्यालु आयो, कीअं आवाज़ खे पंहिंजे खे बहितर कयो त आउं बि सरमद सिंधी जहिड़ो आवाज़ु रखां, ॻायां, मूंखे बि ॾिसनि नौजवान, आउं बि उन सां गॾु उथां वियां, इहो कीअं ज़हन में आयो? जी सर, बिल्कुलु। मां नंढे लाइ खां मूंखे शौक़ु हुयो। जी हा। ऐं उन टाइम उस्ताद सरमद जा एल्बम ईंदा हुआ, उनखे ॿुधंदा हुआसीं।
वो हिकिड़ो शौक़ु पैदा थियो यार मां पंहिंजे स्टाइल में जेको अगरि हिन शख़्सियत खे फॉलो कयां जी ऐं पोइ उन मां ॿुधी पोइ जेको उनजो आलाप हणंदो हुयो जंहिं राग मां पोइ उन राग में जेको आहे मां कोशिशि कंदो हुओ त हिन मां आलाप हणां इहा ख़बर न हूंदी हिन जो नालो छा आहे। अच्छा हा त खयों या इब्राहिम मुंशी जी, मोहम्मद ख़ान मजीदी जी, उस्ताद बुखारी जी शाइरी खे पेश कयो सरमद, त हुन नौजवाननि खे छिकियो। सिंध जी जेको नौजवान नसल हो उन खे ॾाढो हुन मुतासिर कयो, हुनजी आवाज़ ऐं हुनजी जेकी क़ौमी जेको जज़्बो जेको जंहिंखे जाॻाइजे पैदा कजे। त मां चवंदुसि त सरमंद उन्हनि रागनि मां हो, इंसाननि मां हो जंहिं पंहिंजी आवाज़ ऐं अलाप जे ज़रिए नौजवाननि में हिकिड़ो क़ौमी शऊर पैदा कयो। जी इन जे करे अॼु ॾींहं ताईं सरमद असां सिंधियुनि जे दिलि में अञा ताईं यादि आहे, उनजो आवाज़ु अलाप अञा ताईं असांखो नथो विसरे। त पंहिंजे वक़्त जो हिकिड़ो बहितरीनु आवाज़ु हो, बहितरीनु इंसानु हो जंहिं क़ौमी काज खे, क़ौमी काज़ खे अॻिते उनखे वधायो। अवामी रंग खे ख़ुदि अहिड़ियूं शयूं ॻायूं जे उनजी शयूं उहे यादगार अञा बणियूं। ताईं यादगार उहे अवामी शयूं जेको आहे सो उहे ॾाढियूं मक़बूल वयूं। पोइ ख़ुशीअ जे मौक़े ते हुजे ऐं ख़ुदि हिनजी इहा ॾिसो धुन कंडीअ न सिंगरी बबरो न पलड़ो, उहो यादगार पर उहा ॾिसो यादगार बणियल आहे। आड़े चंड पीतो त ॾिठो न आहे अड़े मुनफ़रद चंड अंदाज़ जी में खोड़ उस्ताद बुखारी जूं शाइरीअ खे हुन ॻायो ऐं ख़ुदि पंहिंजी हिकिड़ी जेका हुन यादि छॾी। पारस प्रोडक्शन में इन एल्बम जी जॾहिं रिकॉर्डिंग हुई त जॾहिं सिलेक्शन खणी वियो न त उहो सेठ सलाहुद्दीन चयोसि यार ये कौन सी शायरी है, त शायद बस उनखे चयो आप बैठ जाओ आपका काम नहीं, आपने एग्रीमेंट की है न, बस छोड़ दो, इससे ये जो सिंगर इसकी अपना एक मुनफरद स्टाइल है, ये जो भी गाएगा वो चल जाएगा। त जॾहिं अड़े चंड रिकॉर्ड थी केसेट त हथो हथ विकिजी वई त उहो सेठ सलाहुद्दीन शाहिद बज़मी खे चए पियो यार आप सही कह रहे थे। बिल्कुलु सही आहे। या उस्ताद बुखारी जा केतिरा गीत हुन ॻाया पर केतिरनि ॿियनि नौजवाननि जा गीत हुन ॻाया, उन्हनि खे ॻायो, बिल्कुलु ॻायल गीत हुन ॻाया ऐं उनखे ॻाए करे उहो मक़ाम पंहिंजो हासिलु कयो। कादरी साहिबु तव्हां मोहतरमा जी ॻाल्हि कई, तव्हांजी राति ई मां वेठे ॾिठो, तव्हां फेसबुक ते तस्वीरूं रखो था। ख़ुदि कल्ह शाम जो ई अहमद मुगल सां मुंहिंजी सरमद जे करे ॻाल्हि पई थी त असां पाण में दोस्ताने माहौल में बि उथिया वेठा आहियूं त उन हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि बि ईअं कई त जे कुटुंब में थींदो आहे त आउं उन में मसरूफ़ बि आहियां त मूं चयो सुबुह जो थोरी कचहरी बि करे वठंदासीं। त उन बि हिकिड़ो यादुनि जो एल्बम पंहिंजे पेज ते रखियो, सरमद सिंधीअ जी उहा तस्वीर रखियईं, उहा मज़ार जी तस्वीर रखियईं ऐं उन वक़्त जी तस्वीर उहा यकीननि स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघंदा हूंदव त राति ई हुयो त जेके भाती हूंदा आहिनि उन्हनि वटि उहो यादगिरियुनि जो एल्बम पियल हूंदो आहे। यादगिरियूं उहे चवंदा आहिनि त यादगिरियूं संभाल कमु ईंदई। त उहा तस्वीर मूं ॾिठी सरमद सिंधी जी त उनजे मज़ार जी ऐं उनखे जॾहिं कुल्हो ॾेई खणी हलिजे थो उन आख़िरी सफ़र ॾांहुं, उहा तस्वीर दोस्तनि सां वेठो आहे, दोस्तनि में मुरके पियो, खिले पियो, ॻाल्हाए पियो, पर ख़ुदि आउं चवां इहो त हिकिड़ी यादगार मुंहिंजे करे हुन सां ॿ जेका मुलाक़ात आहे उहा बि आउं अॼु ज़रूरु अव्हां सां वंड कंदुसि। त उहो वक़्तु हुयो त असां पंहिंजे हिन शौक़ जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा, जीअं कादरी साहिबु चयो त जश्न लतीफ़, लतीफ़ ॾियारो, उन जे हवाले सां असां बि इहा कोशिशि कंदा हुआसीं त असां पंहिंजे इलाइक़े में पोइ मंज़ूर सखीराणी ॿिया केतिरा ई मोरे जा आवाज़ हूंदा हुआ। शाहपुर जाने में हिकिड़ो प्रोग्राम थियो ताहिर रायूं मुंहिंजो दोस्त ऐं हिन शोबिज़ जो उहो बि मणियादार हिकिड़ो मोती जेको असांखां विछड़ियो, त उन में हिकिड़ो पहिरियों प्रोग्राम थियो। उन वक़्तु गुलशन वारनि जो ग्रुप हूंदो हुयो, हैदराबाद खां भेण ग्रुप हुयो उन वक़्तु, त उन में आयो त सियार जी हीअ सियार जो त जेका उन कचहरी कई ऐं सुवालु हिकिड़ो कई असां ईअं कचहरी में सुवालु कई, चई तव्हां हीअ प्रोग्राम कहिड़ी रीति कयो था, छो था कयो? त असां चयोसि त असां पंहिंजे शहर में वेठा आहियूं, नौजवान सहाफ़ी बि आहिनि, लिखनि बि था, ख़ुदि महदी साईं जी दरगाह जे करे उहा बि कचहरी कई, त चई त पोइ तव्हां पाण में असां चयो त असां पाण में दोस्त हूंदा आहियूं, असां पाण में दोस्त उन्हनि सभिनि दोस्तनि सां मिलियो कचहरी कयूं। चई पोइ मां बि तव्हांजो दोस्त आहियां, हाणे मां तव्हां सां हाणे रागी न हूंदुसि, मां तव्हांजो दोस्त हूंदुसि।
उन दोस्ती में असां काफ़ी प्रोग्राम कयासीं जंहिंमें हू असां सां पार्टिसिपेट कंदो हो। उहा ॻाल्हि जॾहिं वरी सर अहमद सां असांजो दोस्ती हिन शोबिज़ जे करे जुड़ी, उहा कचहरी हो, त पोइ असां ईअं थी वियासीं ॼण असां हिकिड़े घर जा भाती आहियूं। ख़ुदि तव्हां जीअं मोहतरमा जी ॻाल्हि पिया कयो, त मोहतरमा सां एतिरो वक़्तु तस्वीरूं तव्हां जूं किथे वियो था उथो था, ख़ुदि उन्हनि जी अमड़ सां तस्वीरूं। काज़ी साहिबु इहो कीअं जज़्बो आयो त इन फैमिली सां उथिजे गॾिजे ऐं ॾिसिजे उहे सारूणियूं उहे तस्वीरूं, इन एल्बम खे अव्हां कीअं सहेड़ियो? असल में त थिए हीअं थो मुर्तज़ा त के ॿार ॾाढो एक्स्ट्राऑर्डिनरी त मां कॾहिं न चवां पाण खे, पर के ॿार जेके शरारती चइजनि या थोरा वधीक चालाक चइजनि, ईअं नंढे हूंदे काफ़ी हूंदा आहिनि। पोइ हीउ जेको इन तरफ़ लाड़ो थियो उहो ईअं थियो त मां गवर्नमेंट हाई स्कूल कबर में 6हें दर्जे जो शागिर्द हुउसि। 1974 जो टाइम आहे त हिकिड़े ॾींहुं असांखे अचे स्कूल में सॼे में चऊं त बाबा इहो सुभाणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ईंदो हुयो कम्बर जे बाग़ में, ऐं तव्हां सभई ॿार हली उनजो इस्तक़बाल कंदव ऐं कपिड़ा वपड़ा सही पाए अचिजो। हाणे इहा टीचर्स सॼे स्कूल में सर्कुलर फिरी वियो। असांखे इहो ज़हनी तरह माना हुननि तयारु करे छॾियो त उन मां सॼो स्कूल न, पर उन मां चंद सिलेक्टेड ॿार प्राइम मिनिस्टर जो इस्तक़बाल कंदा, 30-40 ॿार, जंहिंमें मां बि हुउसि। मां घर वियुसि सॼी राति, मां सोचियुमि त हाणे इहो जेको माण्हू अचे थो इन सां मां कीअं मिलां, जंहिंजे लाइ हेॾो एतमाम हे हो ॿियो त पर मूंखे मिलणो आहे हिन माण्हूअ सां। हिकिड़ो न माण्हू अणतण हूंदी आहे, हीअं हूंदी आहे। त मां पंहिंजी अमड़ खे चयो त तव्हां हीअं कयो, मूंखे हिकिड़ो रुमाल ठाहे ॾियो जेको आहे सो। चई छाजे लाइ? मूं चयो मूंखे वठिणो आहे, सही वठिणी आहे, भुट्टो साहिबु था अचनि। चई तूं मूंखे वरी छॾींदा थोरी अबा? मां चयो तव्हां मूंखे ठाहे त ॾियो। पोइ वरी अमड़ हिकिड़ो नंढो रुमाल ठाहे ॾिनो, मां खणी वियुसि। हा पर ईअं हल्को, ऐं उन ते लिखी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हे हो 3 रंगनि में। त उहो असां बहरहाल उस अचे बीठासीं। वरी भुट्टो साहिबु आयो, स्टेज ते हलियो, वेही रहियो, माण्हू सां जेको आहे सो पुछणु लॻो त बाबा कंहिंजो बि को मसइलो हुजे त ॿुधायो। हाणे इहा हिकिड़ी यादगार खुली कचहरी त वज़ीर आज़म बीठो आहे, माण्हुनि खे चई बाबा हर कंहिंखे इजाज़त आहे जेको बि कुझु चवणो हुजे। मां उहो सुरी अची स्टेज जे भरिसां ऐं स्टेज ते इंतज़ारु करे करे त मां वञी चढ़ां, छो त कतार ठहियूं न। मां चयो हे कतार में त मां पहुचंदुमि, हे उथी वेंदो माण्हू। मां शॉर्टकट करे स्टेज ते चढ़ियुमि त मूंखे उन वक़्त जे SSP हूंदा लाड़काना मोहम्मद पंजल जूणे जो मरहूम, उन मूंखे लाथो। भुट्टो साहिबु हीअं हाणे स्टेज ते वेठो, हीअं ॾिठईं साम्हूं त ॿार खे लाहे छॾियो हुननि, त हुनखे चई छॾियोसि। त मां वरी वियोमांसि भरिसां। त मां हीअं हाणे मां त ॿार हुउमि न, 6हें दर्जे जो ॿार हो, प्राइम वक़्त ते वज़ीर आज़म। त ईअं करे चई बाबा तुंहिंजो नालो छा आहे? मां चयो ज़ुल्फ़िकार अली। अड़े हीअं गिटे ते थपके चई अड़े तूं त मुंहिंजो नाले भाई आहे, चओ तुंहिंजो कहिड़ो कमु आहे बाबा? मां चयो त मूंखे जामेट्री बॉक्स खपे ऐं किताब खपनि। कहिड़ी जमायत में पढ़े थो? मां चयो 6हें दर्जे में। चई ठीकु आहे बाबा, वेह। उन ॾींहंनि में डिप्टी कमिश्नर लाड़का हूंदा ख़ालिद खरल, उनखे रुॻो बसि इशारो करे छॾियईं। मां वेही रहियुमि बसि करे, वरी कयो हलंदो रहियो मामिलो। मुख़्तसरनि इहो त थोरी देरि खां पोइ वरी मुख़्तियारकार हे ॿिया टे भॻा वञी किताब विताब शहर मां वठी आया। उहो अॼु हुन ADC खे ॿुधायूं त साईं उहो अचे विया आहिनि किताब विताब। भुट्टो साहिबु वरी घुरायो, चई बाबा हे किताब बि पर पढ़जां। ऐं ADC खे चई त हिन जो नालो नोट करे छॾियो, क्लास बि। हली वियो, मां बि हली वियुमि, कचहरी ख़तमु थी वई। 10-15 ॾींहंनि पोइ हेडमास्टर वटि हिकिड़ो लेटर आयो त हिते ॿारु पढ़े थो हिकिड़ो, नालो ज़ुल्फ़िकार अली आहे। भुट्टे साहिबु उनखे पंहिंजे ज़ाती जेको पंहिंजे पर्सनल, माना गवर्नमेंट न पर्सनल, उन मां जेकी ट्रस्ट अथसि उन मां 120 रुपया पर मंथ उनजी स्कॉलर मुक़ररु कई आहे 3 सालनि जे लाइ। हाणे 74 में 120 रुपया मिलणु माना वॾी अयाशी थी वई। सो
इहो हिकिड़ो त मां चयो त हीउ ॾाढो भलो माण्हू आहे, हीउ त भलो माण्हू आहे। पर पोइ जेको अमली तौरु हिन तरफ़ आयो उहो जॾहिं वरी भुट्टो साहिब खे 1977 में ज़ियाउल लाथो त पोइ असां उन टाइम मैट्रिक में हुआसीं त ॾिठोसीं यार हीउ ग़लति थियो आहे। पोइ असां एहतिजाज कयोसीं, बसि पोइ उहो असांजी शुरूआति थी। पोइ रुमाल ते कोन सही होती न ऑटोग्राफ ॾिनी मूंखे, उहो ॾिनी। ख़बरुनि जो टाइम थिए थो, सो अॼु ख़बरुनि में 27 डिसंबर जे हवाले सां ऐं केतिरा ई मेड़ाका, केतिरा ई प्रोग्राम आहिनि। ख़ुदि गढ़ी ख़ुदा बख़्श में अॼु वॾो प्रोग्राम थींदो ऐं उते तक़रीरूं बि थींदियूं ऐं जेके ॾिसंदड़ हूंदा आहिनि, परस्तार हूंदा आहिनि, उहे ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि त सियासत में अॻियां कहिड़ी नई ॻाल्हि थिए थी, इहो बि ज़रूरु हूंदो। त इहो मेरान टीवी जी स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघंदो। पर हींअर ख़बरुनि जो वक़्तु आहे, ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदासीं त इहो यादगिरियुनि जे एल्बम खे अञा अव्हां जे साम्हूं रखंदासीं। सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, जिनी जाॻायासि आउं न जीअंदी उनरी। हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेरान में, ऐं सुबुह मेरान में फ़ोन कॉल जो सिलसिलो ज़रूरु हूंदो आहे। सो ॾिसूं था त फ़ोन कॉल ते असां सां केरु गॾु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं, केरु साईं असां सां गॾु? साईं ज़ुल्फ़कार अली भट्टी पियो अर्ज़ु कयां हैदराबाद खां। सर ख़ुशि आहियो, चङा भला माना हितां उस्ताद। साईं महिरबानी महिरबानी, अलाह जो शुक्र आहे, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? अव्हांजी सुबुह कीअं पई गुज़रे? अॼु 27 डिसंबर आहे त कीअं ॾिसो पिया प्रोग्राम खे? साईं अॼोकी सुबुह जेका आहे सो असांजे लाइ माना हूअं त ॾाढी सुठी आहे, पर छो जो अॼु ॿिनि उन्हनि अज़ीम शख़्सियतनि जे विछोड़े जो ॾींहुं आहे, जंहिंमें हिकिड़ी त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब आहे ऐं ॿियो असांजो क़ौमी कलाकार सरमद सिंधी आहे। इन करे थोरी ॾुखारी आहे सुबुह, पर हूअं त अलाह जो शुक्र आहे सुठी थी गुज़रे। कादरी साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया ऐं सरमद अयाज़ साहिब बि ॿुधाइनि पिया सरमद सिंधीअ जे बारे में ॻाल्हि ॿोल थी, त मुंहिंजो दिलि चयो त मां सरमद ते कुझु तव्हां सां शयूं शेयर कयां हिकु ॿ। साईं हा साईं, मूं इहो हिन प्रोग्राम जे थ्रू मां सिंध जा जेके ॻाइण आहिनि, जेके कलाकार आहिनि, उन्हनि खे मां इहा दरख़्वास्त करणु चाहींदुसि त हू हरूभरू माना ॿियनि जूं धुनूं या फिल्मी धुनूं चोरी करे उन्हनि खे ॻाइण खां बहितर आहे त हू सरमद सिंधीअ वारी जेको आहे सो राह वठनि ऐं हू महिनत कनि ऐं सुठी शाइरी सिलेक्ट कनि ऐं पंहिंजूं धुनूं जेके आहिनि से उहे ठाहिनि ऐं उनखे हू पेश कनि त हू उन्हनि जो जेको उन्हनि जो कमु आहे उहो ॾाढो माना उनजी वाखाण थींदी ऐं सॼी सिंधी क़ौम उन्हनि खे सुठी मोट ॾींदी। जी हा जी हा जी हा। अव्हां पाण लिखो था, अव्हां पाण शागिर्दनि खे पढ़ायो था, त इहा हर उन ॾाहे में शागिर्द में ॿियनि में सभिनि में इहो हर माण्हू हाणे ॼाणे सुञाणे थो हीउ दौर ई अहिड़ो आहे त छा करणु घुरिजे, कुझु नओं कजे, इहा जुस्तजू बि ज़रूरु आहे। जी साईं, अच्छा सरमद जी जेका माना जेको पज़ीराई मिली हुनमें इहा ई शइ हुई त हुन जेको कुझु कयो उहो नओं कयो, हिकिड़ो अलॻि शइ पंहिंजी हिकिड़ी सुञाणप खणी आयो ऐं उनखे ॾिसो त जेका हुनखे अलाह साईं हुनखे नंढड़ी उमिरि में जेका इज़त ॾिनी ऐं जेको हुनखे इज़त मिली ऐं अञा ताईं ॾिसो त हुनजे विछोड़े खे 27-28 साल थी विया आहिनि, पर हू अञा ताईं माना ईअं ई असांजे दिलनि में ऐं नौजवाननि जे दिलनि में ईअं ई ज़िंदा जावेद आहे जीअं हू माना हिन दुनिया मां वियो ई कोन्हे। जी हा जी हा। अव्हां कुझु को हुन लाइ लिखियो आहिनि सुठो? जी साईं जी, मूं त लिखियो आहिनि। जी हा, उहे वॾा करणु चाहींदो? हा साईं, हाणे हूअं त मां त हुन रिकासी लिखियो आहे, पर अॼु 27 डिसंबर जे हवाले सां ॿई जेके आहिनि असांजूं मोहतरमा बेनज़ीर साहिबा ऐं सरमद सिंधीअ लाइ हिकिड़ो मुंहिंजो बैत आहे। जॾहिं बि अचे थी 27 डिसंबर, जॾहिं बि अचे थी 27 डिसंबर, अधु कयो अंदरि रत रुआरियो थी छॾे। वाह, सही। ॿियो साईं ख़ैर आहे, मोकलूं कीअं पियो गुज़रनि? साईं मोकलूं अलाह शुक्र आहे सुठियूं पियो गुज़रनि। ऐं हिन साल जे पुॼाणीअ ते छा चवंदो? अव्हां ख़ुदि लिखो था ऐं पढ़िया लिखिया आहियो, अव्हां छा चवंदो हिन साल जे हवाले सां? साईं हिन साल जे हवाले सां असां माना बहसियत उस्ताद जेको मां सिंधी जे नौजवाननि खे इहो ॾियणु चाहींदुसि त हू जेको हीउ साल हींअर पूरो थी रहियो आहे हिन साल ते हू इहो ज़रूरु पंहिंजो माना ॾिसनि त हीउ साल हुननि कीअं गुज़ारियो।
उन्हनि जेके आहिनि, छो जो असां जॾहिं प्लानिंग असां पंहिंजी ज़िंदगी में न कंदा आहियूं त असांखे का बि कामयाबी नसीब न थींदी आहे। त उहो हिननि जेको हीउ साल गुज़रियो त छा हीउ साल उन्हनि खे उन पंहिंजी प्लानिंग या जेको हुननि टारगेट सेट कयो हो उन तरफ़ हू वधिया आहिनि या न वधिया आहिनि। ऐं मां इहो बि उन्हनि खे चवणु चाहींदुसि त जेकॾहिं हीउ साल उन्हनि वक़्तु ज़ाया करण में गुज़ारियो आहे या सुठे तरीक़े सां न गुज़ारे सघिया आहिनि त महिरबानी करे जेको ईंदड़ साल आहे उन लाइ हू पंहिंजो को न को तालीमी हिकिड़ो टारगेट मुक़ररु कनि त बाबा हिन साल में मूंखे ही शयूं करणियूं आहिनि, पढ़ाई जे हवाले सां, ॿिए पंहिंजी शख़्सियत जी डेवलपमेंट जे हवाले सां। पोइ उन टारगेट खे साम्हूं रखी हू पंहिंजी उन ते हलंदा त इनशा ताला उनखे कामयाबी नसीब थींदी। ज़बरदस्त साईं, वॾी महिरबानी साईं, अवां प्रोग्राम में शामिल थिया, लख थोरा अवां जा। ऐं ख़ासि करे जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे, ॾाहो माण्हू आहे, उहो पंहिंजनि ॾाहनि ऐं जेके उन्हनि जूं हक़ीक़तूं आहिनि उन जे किरदार ते लिखे उन्हनि लाइ सहेड़े, इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी, लख थोरा। सरमद अयाज़ वेठो आहे, सरमद का उन मां ई का जुंगार थी वञे, को उहो ख़्यालु जुड़ी जेको पहिरियां अव्हांजे ज़हन ते ख़्यालु जुड़ी आयो हो, बेटा तौरु सरमद सिंधी खे यादि कयूं त। वरी वरंदो वाओ वरी वसंदा मींहं, सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं, विछोड़े जा ॾींहं ॿेली रही रहंदा केतिरा, तुंहिंजे याद जी वरी आवी ओ लगी रही आ थधड़ी, कीअं विसारे सघंदुसि तोखे ओ मन ते तुंहिंजी तस्वीर, तुंहिंजे याद जी वरी आवी ओ लगी रही आ थधड़ी, चाह जो चंद्र बे उभिरी पवंदो ओ तोखे सारियो आए शरीर, ओ तोखे सारियो आए शरीर, तुंहिंजे याद जी वरी आवी ओ लगी रही आ थधड़ी रहो, लगी रही आ थधड़ी। वाह, इहो बि हिकिड़े असांजे सिंध में चवणी हूंदी आहे त वालदेन जी ख़ुशबू औलाद मां अचणु घुरिजे, त उहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। पर हिकिड़े राॻीअ जी शागिर्द तौरु मुहबत कंदड़नि मां बि ख़ुशबू अचे त ख़ुदि इहा बि हुन किरदार जी वॾी ॻाल्हि आहे। उहा उनखे सदा मञता मिलंदी रहे थी, हर वक़्तु उनखे मञता मिलंदी रहे थी। उनजो जेको कमु आहे उन कम खे ॿीहर अव्हांजे साम्हूं पुॼाए वञे थो त इहे मणियादार माण्हू चइबा आहिनि, ख़ुशि नसीब उहे माण्हू हूंदा आहिनि जंहिंजा पोइ लॻ पैदा थींदा आहिनि, पोइवारी कंदा आहिनि, उन्हनि जे तसलसल खे खणी हलंदा आहिनि। कादी साहिबु ईअं हूंदो आहे? यकीनन इहो उस्ताद जे लाइ त क़ाबिल उस्ताद ई आहे, उन लाइ एज़ाज़ हूंदो आहे, एज़ाज़ हूंदो आहे। पर उहे सभागा ऐं सुलछड़ा शागिर्द आहिनि जेके उस्तादनि जी इज़त ऐं उन्हनि जी जेके सबक़ जे दर्स खे पैरवी करे उन्हनि जे मिशन खे खणी अॻिते हलनि, उन्हनि जे मथां बि वरी पोइ कुदरती रहमत। सियासत में जीअं तव्हां ॾिसो था, जीअं सरमद सिंधी जी ॻाल्हि हुई, असां छो त असांजो तालुक़ु शोबे सां आहे त असीं ॾिसंदा आहियूं त जेको नाले वारो राॻी उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिबु आहे, उनजे शागिर्दनि जो हल्को तव्हां ॾिठो,
उस्ताद मोहम्मद जुमन आहे, उन्हनि जे शागिर्दनि जो हल्को तव्हां ॾिठो, उनखे असां ईअं ॻणींदा था अचूं। जे उते अचूं त आलण फ़क़ीर जो आवाज़ु, आलाप किथे न किथे त उहो संवारे पियो माण्हूअ खे। ख़ुदि सरमद सिंधीअ जो उन वक़्तु आवाज़ु जेको हुयो उहो ॾुखो ईंदड़ या ॾुखियनि वाक्यनि खे उहो साम्हूं रखे करे दर्द खे घटाए पियो, माना इहो सूर वंडजनि पिया उन वक़्तु। ईअं असां सियासत में ॾिसो था त उन खां पोइ केतिरो थिए थो, उन वक़्त जा सियासतदान अॼु जे सियासतदाननि कहिड़ो फ़र्क़ु नज़र थो अचे? मुर्तज़ा जेको असांजो सियासी दौरु गुज़रियो उहो तकलीफ़ुनि वारो। असीं जॾहिं दाख़िल थियासीं सियासत में त सियासत जो नालो वठणु जनरली तो मां ॿुधायां त कंहिं बि पार्टी जो नालो वठणु माना त नांग ते ॼण पेर रखे हो, छो त सख़्तु तरीन मार्शल आहे जनरल ज़िया लक जी। उन्हनि ॾींहनि में सियासी सरगर्मियुनि जे मथां तमामु सख़्ती हुई ऐं जेको बि कंहिं क़िस्म जो नारो त वॾी ॻाल्हि आहे, पर कंहिं माण्हू को झंडो हयो त बि ॼण त जेल में हलियो ऐं कोड़ा ऐं फटका लॻंदा हुआ। इहे असांजे यादगिरियुनि जा ॾींहं आहिनि, इन में असांखे इहो चिटो चिटो यादि आहे साईं, ॾिठोसीं त उहो उन वक़्तु का बि लोभ लालच न हुई। उहो जॾहिं जेको मार्शल लॉ जो दौरु हो ज़िया उल हक़ वारो 77 खां 78 ताईं, असांजी शुरूआति उहो दौरु आहे, त इहा असांखे तसवुरु ई नथो त इहो का लालच बि थींदी आहे, को लोभ थींदो आहे, को ठीकु आहे परमिटियूं नौकिरियूं वोकिरियूं। इहो हिकिड़ो को जज़्बो हो त हिन मुल्क में जेकी आमरियत मढ़ी वई आहे, ही जेके माण्हुनि जा हक़ खसिया विया आहिनि, माण्हुनि खे तकलीफ़ ऐं इहो इन जे ख़िलाफ़ु असांखे जदोजहद करणी आहे, इन निज़ाम खे ख़तमु करिणो आहे। त उहो हिकिड़ो जज़्बो खणी असीं हलियासीं उन सफ़र में, जेके बि साथी हुया माण्हू हुआ उन वक़्त में। त असां मतिलबु त इहो कॉन्सेप्ट ई न हो त कंहिं लालच ऐं लोभ जो। पोइ उन में तवील तकलीफ़ूं बि आयूं, माण्हू फायूं खाधियूं, माण्हुनि गोलियूं खाधियूं, ऐं स्पेशली सिंध में ख़ैरपुर नाथन शाह, मोरो, मेहड़ जेके बि आहिनि, इन में तयब थयम में थियो, ब्रह्मानी ऑपरेशन थिया, पुनो खन चांडियो घोट, मतिलबु उते माण्हुनि खे मारियो वियो ख़ैरपुर नाथन शाह। त मतिलबु त ॾाढो सख़्तु तकलीफ़ जो दौरु हो। ख़ुदि आउं उन सॼे टेन्यूर में जेको ज़िया उल हक़ जो 10 साल जो दौरु हो, कंबर, लाड़काणो, सखर, ख़ैरपुर सेंटर जे कराची जेलनि ताईं जेलनि में रहियुसि उन दौर में। त इहो तसवुरु ई न हो त को असां हिकिड़ो बसि मिशन हो त हिन मुल्क जे अंदरि का तब्दीली आणणी आहे, चेंजिंग आणणी आहे, मतिलबु सॼो इहो कॉन्सेप्ट इहो। हाणे सियासत तब्दील थी वई आहे। हाणे उन वक़्तु रतु ॾेई माण्हू अॻिते वधंदा, पोरियो करे अॻिते वधंदा। हाणे आयो आहे पेनाफ्लेक्सी सियासत। पेनाफ्लेक्सी सियासत आहे, सियासत धंधो आहे। हाणे सियासत तब्दील थी वई, क़ुर्बानी ॾाहिंजणी, रतु खून पसीनो विढ़णो कोन्हे, ऐं बसि तव्हां शॉर्टकट कयो, भोतार वोतारनि जो जेके अॻियों पोयों हे हो कयो, दावतूं वावतूं कयो ऐं उन्हनि ते ख़र्चु कयो, ऐं पोइ तव्हां सियासत में अॻु भरा बि आहियो। पोइ हाणे रुॻो धंधो थी वियो आहे, माली फ़ाइदा, ठीकु आहे, ॿियो टियों। त सियासत उहा रही कोन्हे, माना अवामी जेको कॉन्सेप्ट हो, जज़्बो हो त भई माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। हाणे घरु पंहिंजो ठाहिणो आहे, घरु पंहिंजो भरिणो आहे, पंहिंजा पेट भरिणा आहिनि। त ॾाढो हिकिड़ो तकलीफ़ थींदी आहे उन्हनि शयुनि खे ॾिसी त हीउ जेको तसलसुल थियो, हिनखे हिन मुल्क जे माण्हुनि ग़रीबनि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, तकलीफ़ूं सठियूं, छा इहो सॼो जेको सिलो आहे, जीअं चवंदा आहियूं त उहा जेकी मलाई तरी ईंदी आहे ऐं उहा वरी जेको जीअं अचे ॿियो खणी वञे, त हाणे उहा मुर्तज़ा सियासत जो उहो कॉन्सेप्ट ई न रहियो आहे। छो त हाणे हर माण्हू लाइ सियासत आसान थी वई आहे, सवली थी वई आहे। ऐं हाणे मूंखे त ॾाढो थींदो आहे, छो त वधाउ थी वेंदो जेकॾहिं आउं चवंदुसि त मां पीपुल्स पार्टी जी सियासत जे लाइ हिकिड़ी जनरली कंहिं बि पार्टी खे असां कोट नथा कयूं, पर जनरली सियासत हाणे जेको उहो रहियो कोन्हे। हाणे बसि इहो आहे
त शॉर्टकट करिणो आहे, ॿ टे बैनर हणी छॾियासीं, बसि इहो कमु थी वियो, क़ौम जी इहा सुजाॻी आहे। न, अमली तौरु माण्हू अवाम जी ख़िदमत करे, छो त अञा ताईं ॾिसो माण्हुनि जा अहंज आज़ार विया कोन्हनि। जी हा, पाणी लाइ माण्हू तरसनि था, जी हा, भाण कोन्हे, माण्हू रड़ियूं पिया कनि। जेकी असां वटि ॿोॾियूं आहियूं, महाॿोॾियूं आहियूं, माण्हू अञा ताईं पाण खे एस्टेब्लिश न करे सघिया आहिनि, उन जा घर अञा ताईं। गुज़िरियल साल जेको सो ॿोॾ आई, हाणे सर्दियूं हलनि पियूं, माण्हू जेके पंहिंजे कखनि खां सवा घर चो टही विया, उहे वेठा आहिनि। त उहे तकलीफ़ूं अंज आज़ार जेके आहिनि से अञा ताईं माण्हू उहे ई आहिनि, का तब्दीली आहे कोन। ऐं मथी सतह ते जेके आहिनि मख़सूस माण्हू, उन लाइ सभु कुझु बहितर आहे, सुठो आहे, छो त उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी सेट थी वई आहे, त उनजे करे हुननि खे सभु सुठो थो नज़र अचे। ऐं जेको माण्हू चवे थो ज़मीनी हक़ीक़तूं थो बयानु करे, त बाबा अञा ताईं हारी मज़दूर अञा ताईं तकलीफ़ में आहे, मेरिट आहे कोन। जेके ॿार महिनत था कनि, जदोजहद हिन खे पढ़ाई जे हवाले सां, उहे वीचारा रहिजी था वञनि। ऐं मथां शॉर्टकट में जेको सो अपॉइंटमेंट्स जेके थियनि थियूं, उहे बि हिकिड़ो जंहिं तरीक़े सां थियनि थियूं, उन ते मां छा कमेंट कयां, सभिनी मीडिया में अचे थो पियो। त इन करे सियासत जेको सो हाणे उहा सियासत इन पर गंद खे साफ़ु करिणो पवंदो। पोइ हाणे माण्हुनि खे अॻिते अचिणो पवंदो, जदोजहद करणी पवंदी। शऊर त सियासतदान तॾहिं वठंदो जॾहिं आम माण्हू में शऊर ईंदो न साईं। आम माण्हू खे मुर्तज़ा, आम माण्हू वीचारो जाॾों काॾों घेरे में आहे, हिकिड़ी चेन ठही वई आहे, माफ़िया जी चेन ठही वई आहे, मक़ामी ॻोठ खां वठी मथे ऐवाननि ताईं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम सुबह मेहरान में, ऐं सुबह मेहरान वादी मेहरान जो हिकिड़ो आवाज़ बि आहे, वादी मेहरान जी ख़ूबसूरती बि आहे, ऐं सिंध जे सूंहं ऐं सिंध जे ॾुखनि दर्दनि ख़ुशियुनि जो हीउ हिकिड़ो सुहिणो हीउ गुलदस्तो बि आहे। सुबह मेहरान केतिरनि ई सालनि खां आहे, छो त हिन साल जी पुॼाणी थिए पई त ईंदड़ जेको नओं साल हूंदो, उन में सुबह मेहरान में बि कुझु रंग नवां हूंदा। इन लाइ हीअ जेके ॾींहं आहिनि, अॼोको सुभाणे को बाक़ी जेके ॾींहं आहिनि, इहे ज़रूरु असां उन्हनि सारूणियुनि सां उन पूरे साल जी, उन्हनि पुठियनि सालनि जी उहे सारूणियूं हिन डिसंबर में असां सारींदा आहियूं। अव्हां सभु बि ॾिसंदा ऐं ॿुधंदा बि आहियो त हर ॾींहुं को न को ॾींहुं हूंदो आहे। जीअं सुभाणे को ॾींहुं आहे, सुभाणे उन ॾींहं ते प्रोग्राम ज़रूरु थींदो त सिंध जा कवि, सिंध जा ॾाहा, सिंध जा शाइर, अदीब, सुगड़, इन्हनि सभिनी जी सारूणियूं असांखे सारणियूं आहिनि। ऐं अॼोको जेको 27 डिसंबर आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी आहे अॼु, ऐं गड़ी ख़ुदा बख़्श में अॼु वॾो हिकिड़ो प्रोग्राम जलसो थींदो। उन जे हवाले सां तोड़े जो सियासत जे हवाले सां बि अॼु उते ॻाल्हि ॿोल थींदी, सियासी नई ॻाल्हि ॿोल थींदी। इहे बाक़ी ॾींहं जेके आहिनि उहे इलेक्शन जा आहिनि, त अव्हां सभिनि जे ज़हन में आहे त ईंदड़ वक़्तु कीअं हूंदो, नओं साल कीअं हूंदो, ईंदड़ साल में असांजी कहिड़ी कोशिशि हूंदी, अव्हांजे ज़हन में कहिड़ी नई ॻाल्हि हूंदी, इल्म लाइ, अदब लाइ, पंहिंजे लाइ, जुस्तजू लाइ, औलाद खे बहितर करण लाइ, पंहिंजे समाज खे बहितर करण लाइ अव्हांजे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि हूंदी। उते ख़ुदि सरमद सिंधी खे अॼु बि यादि करण जो ॾींहुं आहे, सो उनखे बि यादि कयूं था। सरमद अयाज़ बि असां सां गॾु आहे, त छो न ॿ ॿोल उन जे सारूणीअ में बि वरी अव्हांजे नज़र कयूं। जी सरमद अयाज़। असांजे अंगण ते रुगो सूराए, कॾहिं ढेर मुर्कुनि जा ईंदीअ खणी तूं। ओ बचो ज़िंदगीअ जो परवाए पोयो, कॾहिं पेर मूं ॾे खणी ईंदीअ तूं। हो
जॾहिं कुर्ब जी का वञो नाव काए, जॾहिं कुर्ब जी का वञो नाव काए, खुदारा असांखे किनारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो। अव्हां पंहिंजे घर जे कुशादे पधर मां हो आवे कहिड़ो लक लंघे सरमंद मोटिया, विछोड़े जे वाव झंझोड़े विधो आ जीअ खे, हो अव्हां पंहिंजे घर जे कुशादे पधर मां पिरनि जे पखियुनि खे उॾारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो। अव्हां मुर्क पंहिंजी असां ख़ुशबू पखेड़े, अव्हां मुर्क पंहिंजी असां ख़ुशबू पखेड़े, निहारे जियारे, निहारे जियारे, पोइ मारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो, असांखे ओ सुहिणा विसारे। सरमद यादि सारोणियूं ऐं इहो ख़ुदि जेको गीत आहे सरमद जो, इहो ख़ुदि जॾहिं बि स्क्रीन ते या कैसेट जे वक़्त में माण्हू ॿुधंदो हुयो त जेके शाइर अदीब ॾाहा सुघड़ इन गीत खे अक्सर ॿुधंदा हुया, इन जे करे ॿुधंदा हुया त हू पंहिंजो जेको पोरियो कनि था हू उन जे लाइ हिकिड़ी आजिज़ी कंदा आहिनि त असांखे विसारे न छॾिजो, असांजे पोरिये खे न विसारजो, असांखे यादि रखिजो, असांजे कम खे उन तसलसल खे बहाल रखिजो। सो शाइर जी ऐं ॾात धणियुनि जी उन जे ज़हन में जेका सिट हूंदी आहे, लफ़्ज़ हूंदो आहे, उहो माना ख़ेज़ हूंदो आहे। उनखे भली अव्हां ख़ुशीअ में वठो, गम में वठो, पर उन में का न का ईंदड़ वक़्त लाइ लाट भरियल हूंदी आहे। यकीनन उहो गीत अॼु बि जॾहिं सरमद सिंधी खां सरमद अयाज़ ताईं आहे त यकीनन सरमद ई असांखे ज़हन में अचे थो। काज़ी साहिबु तव्हां ॻाल्हि पे कई त नौजवान समाज कीअं बहितर थींदो, अहिड़ा किरदार समाज मां जॾहिं वञनि था उनजो ख़ाल पैदा थिए थो, वरी ओड़ा किरदार पैदा थियनि त इनखे किथां ॾिसो तव्हां? आउं मायूस न आहियां हिन, पर इहो आहे त हिकु वॾी जिदोजहद ऐं सुजागी पैदा करणी पवंदी समाज जे अंदरि, ख़ासि तौर नौजवाननि में, त छो त दुनिया जे अंदरि जेके बि तब्दीलियूं आयूं आहिनि उन्हनि में हारी मज़दूरनि, नौजवाननि ऐं ख़वातीन उन में शामिलु रहियूं आहिनि। इहो सॼो समाज जो गॾियल तबिको आहे जेको तब्दीली आणे थो। त हींअर खणी गूंज आहे, का लाट नज़र नथी अचे, माण्हुनि जूं मजबूरियूं आहिनि ऐं हिन समाज में या सिस्टम ते हिकहटी हले पई इस्तिसाल जी। पर हिकिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं माण्हू उथंदा, भड़को ॾेई उथंदा ऐं इहे जेके बि आहिनि शयूं तब्दील थींदियूं। त इन लाइ पहिरियों त नौजवान जेके आहिनि पाण खे तइलीम जी तरफ़ राग़िब रखनि। दुनिया में हिन वक़्तु असांखे सिंध खे बहितरीनु डॉक्टर्स, इंजीनियर, IT माहिरनि जी, छो त सॼी दुनिया हिन वक़्तु
अॻिते वञे पई, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तरफ़ पई वञे, मतिलबु एॾो एडवांस पई वञे दुनिया जो उहे शयूं हैरत अंगेज़ थींदी पियो वञे। अवां तसवुरु कयो उहे वरी शयूं अचनि थियूं ऐं रोबोट टेक्नोलॉजी पई अचे, मतिलबु इहो सभु शयूं हिकिड़े वर्ल्ड अॻिते पई वञे। त असां सिंध जा नौजवान जेके आहिनि उन्हनि खे महिनत करणी पवंदी दुनिया जे अंदरि, छो त आउं काफ़ी दुनिया में मुल्कनि में ॾिसूं पिया त हाणे उते जेको अनस्किल्ड आहे, माना हुनर खां आरी माण्हू, अने की माण्हुनि जी पोइ उन जी माण्हुनि जी ज़रूरत कोन्हे। हाणे दुनिया में स्किल्ड माण्हू जी ज़रूरत आहे, लिखियलु पढ़ियलु माण्हुनि जी ज़रूरत आहे। त उहा दुनिया खुली पई आहे, उते जेके स्किल्ड माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ उते जहान आहे, दुनिया आहे। त असांजा नौजवान इल्म खे, तइलीम खे जो उहा राह अपनाइनि जेकी स्किल्ड हुजे सॼी दुनिया जे अंदरि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मां ताज़ो सऊदी अरबिया मां या UAE मां थी आयो आहियां, त उते नौजवान हाणे पहुचणु शुरू थी विया आहिनि। त या अमेरिका में बि ॾिठो आहे, वञनि पिया, कैनेडा पिया वञनि। त इहा आहे सिंध खे ख़ुशहाली उहो शौर छो जेको उते वञे पियो, वञणु घुरिजे। जेके बाक़ी हिते आहिनि पंहिंजे हर माण्हू त नथो वञी सघे, हर माण्हू त हाणे मिसाल नथो वञी सघे कैनेडा हुते, उहे वरी लोकल हिते पंहिंजे अंदरि हिकु त इल्म जी जेकी लाट आहे उनखे जारी रखनि, समाज जे अंदरि तब्दीली जे लाइ कोशिशि कनि, माण्हुनि जे अंदरि सुजाॻी पैदा करण जी कोशिशि कनि। हिकिड़ो जेको हिन समाज खे ॾियो रवांगे हिकिड़ो तबिको चिंबड़ियो पियो आहे ऐं माण्हू जे ज़हननि ते हुन विहारे छॾियो आहे। स्पेशली आउं सिंधी चुन त माण्हू आम माण्हू त चवंदा हाणे बाबा अवां भोतार नवाब सरदारनि जे उन गिरप मां माण्हू बसि हाणे न निकिरंदा, ईअं हूंदा ऐं बसि इहा तब्दीली न ईंदनि, ईअं न आहे, ईंदी ऐं को वक़्तु ईंदो जॾहिं इहा चेंजिंग ईंदी, माण्हू गॾु थींदा। ऐं हिन वक़्तु ज़रूरत बि इहा आहे त माण्हू पाण में सुजाॻी पैदा कनि, दोस्त दुश्मन जी जेको आहे सो परख रखनि ऐं सिंध जे मसइलनि खे फोकस रखनि त सिंध कहिड़ी जेको सो उन मां तकलीफ़ मां गुज़री रही आहे। पूरे पाकिस्तान में असीं वञूं था, घुमूं था, सिंध असांखे तमामु पोइते नज़र थी अचे इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां, तरक़ी जे हवाले सां। माण्हू चवंदा असां के माण्हू चवंदा, मिसाल ॾींदा, कोट नथो कयां। कादर साहिबु हिकिड़ी फ़ोन कॉल आहे, वठूं। हा हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु साईं, किथां खां गॾु आहियो असां? साईं मां मोहम्मद सुलेमान जो थो अर्ज़ु कयां, जामशोरो खां। भलीकार चवंदासीं अवांखे सुबुह मेरान प्रोग्राम में। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, रब जा करम आहिनि। कीअं अॼोके प्रोग्राम खे ॾिसो पिया, कहिड़ी वंड कंदव, कहिड़ी ॻाल्हि असां सां वंडिजो था? साईं मुंहिंजो मौज़ू आहे त अचो त हिन ग़म खे ताक़त में तब्दील कयूं। हीउ जेको अॼु ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे 27 डिसंबर, तमामु ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे। इन ॾुख खे असीं पंहिंजे ताक़त में तब्दील कयूं। मक़सदु इहो आहे मुंहिंजो चवण जो त ही असांजा जेके कलाकार आहिनि, फ़नकार आहिनि, आर्टिस्ट आहिनि, इन्हनि जे लाइ कंहिं दौर में हिकिड़ी तंज़ीम हुई पंहिंजी मदद पाण तहत सावा या सावक जे नाले सां, जंहिंजी मोहतबर मां मस्ताब अकबर राशिदी जेका सरपरस्त आला हुई, ऐं उहा जेका कुझु वक़्त खां पोइ जेका जहिड़ी करे विसामी वई। मां चाहींदुसि त असांजा फ़नकार आर्टिस्ट जेके उहे पंहिंजा फेल था कनि उन्हनि खे घटाए छॾीनि ऐं उहा अहिड़ी हिकिड़ी तंज़ीम ठाही वञे फ़नकारनि जे तरफ़ खां, फ़नकारनि खे गॾिजी, त जेके असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि, सीनियर फ़नकार आहिनि, आख़िर में जेको बेसीं जी ज़िंदगी गुज़ारीनि था ऐं हुननि खे को सार संभाल लहण वारो कोन्हे को, ऐं हुननि जो जॾहिं उरूज हूंदो आहे, तमामु घणो पैसो हूंदो आहे, त उहे पंहिंजा जेके बिदती ख़र्च वधाए छॾींदा आहिनि ऐं पछाड़ीअ उन्हनि वटि कुझु बि कोन हूंदो आहे जो कुझु पंहिंजे सिहत जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ या कुझु को करे सघनि। त अहिड़े टाइम ते अहिड़ी का तंज़ीम ठाही वञे फलाह बहबूद जे लाइ, जेका उन्हनि जी सरपरस्ती करे, उन्हनि जो इलाजु कराए, उन्हनि जे ॿार बचनि जे लाइ तइलीमी को प्रोग्राम ठाहे, उन्हनि जी ख़िदमत करे ऐं उन्हनि खे मक़सद मक़सूद ते पहुचाए।
वॾी महिरबानी, लख थोरा प्रोग्राम में शामिल थियो, पंहिंजी राय ॾिनी, पर इन जवाब में ज़रूरु मुंहिंजो शोबे सां वास्तो आहे। तव्हां चओ था उरूज हूंदो आहे ऐं उरूज में पोइ हीअ हूंदा आहिनि, फुज़ूल ख़र्च कंदा आहिनि। शोबिज़ जी जेका दुनिया आहे उन में ख़र्च ई हूंदो आहे। उनखे दुनिया में उथणु वेहणु, दुनिया सां गॾिजी हलणु त उनखे खपंदो आहे। ॿियनि मुल्कनि में वञण लाइ ख़ुदि उनखे बहितर पाण खे करिणो हूंदो आहे। असांजा रागी, असांजा अदाकार, इहे सभु अञा बि असां ॾिसूं था उहे तमामु घणो, जीअं सिंध जा माण्हू कादरी साहिब चए पियो पुठिते आहिनि, त उहे बि अञा पुठिते आहिनि। उन्हनि खे उन रंग में ॾिसणु चाहियूं था असां, उन्हनि खे दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलण में असां ॾिसूं था। जिथे मैडम आबदा परीम आहे, सनम मारवी आहे, केतिरा असां सिंध जा ॿिया नाला ॻणायूं, दुनिया में विया, दुनिया में परफॉर्म कयो ऐं दुनिया ॾिठो उन्हनि खे। बाक़ी जेका तव्हां चयो त का तंज़ीम आहे, दादा तंज़ीम छो, ख़ुदि इदारा आहिनि उहे वॾा, उहे इदारा ठहिया छा लाइ आहिनि? उहे इदारा इन लाइ ठहिया आहिनि जे असांजो जेको टैक्स तव्हां असां ॾियूं था सभु, उहे इदारा हलनि ई उन मां था। उहे ठहिया ई इन लाइ आहिनि तव्हांजी वाहर थिए, अव्हांजो ख़्यालु थिए, अव्हांखे उहो ॾिजे, अव्हांजो ख़्यालु रखिजे, इहे उन लाइ आहिनि। बाक़ी जेके गॾिजी वेहणु उथणु, हिक ॿिए जो ख़्यालु रखणु नंढियुनि नंढियुनि शयुनि में, इहो ज़रूरी आहे। सो इन लाइ खोड़ सारियूं तंज़ीमूं ठहियलूं बि आहिनि। अदाकार, रागी इहे हिक ॿिए जो ख़्यालु करे बि सघनि था। सो अचिजे त हाणे अॻिते थोरो क़दम अॻिते वधाए हलिजे। कादर साहिबु ईअं आहे न? जी हा, यकीनन। मूंखे अदा जे हिन सुवाल ते ज़हन में आयो त फ़नकारनि जी भलाइनि जे लाइ हिन वक़्त ताईं मां अख़बारुनि में, सोशल मीडिया ते 20 तंज़ीमूं त पढ़ी चुको आहियां। इदारा बि ठहियल आहिनि। ऐं बहरहाल असांखे भलाई जे लाइ सुठी सोच अव्हांजी आहे त उन करे सुठी ॻाल्हि। कादर साहिबु प्रोग्राम पुॼाणीअ ॾांहुं वञे थो, मोहतरमा खे अव्हां कीअं ॾिठो किरदार तौरु? हिकिड़ा त माण्हू आहिनि जेके परे खां ॾिसनि था, उनखे त रुॻो स्पीचिस में ॾिसनि था, तक़रीर में ॾिठूं, टीवी ते ॾिठूं, पर कंहिं माण्हूअ सां खे जेकॾहिं हिकिड़ी चवणी आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू खे परखिणो हुजे त अव्हां या त उन सां गॾु मानी खाओ या सफ़र कयो। त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां 1978 खां वठी संदसि शहादत ताईं हिकिड़ो तसलसल रहियो। हू पोइ जलावतन बि रही, ॿाहिरि बि रही, पर हिकिड़ी अटैचमेंट हुन सां रही तमामु। ऐं हुनखे असां गॾु हिकिड़ो सियासी सफ़र जंहिंमें मां हुनखे मुख़्तलिफ़ रोल में मां ॾिठो, को हिकिड़ो हुनजो रोल न ॾिठो। बेनज़ीर जेको हिकिड़ो मल्टी ऐं ब्रॉड हिकिड़ो मां हुनखे ॾिठो। बेनज़ीर खे मां वाक़ई हिकु दर्दमंद ख़ातून ॾिठो ऐं बासलाहियत, तमामु होशियारु, ऐं हुनजे अंदरि माण्हुनि जी परख, माण्हू खे सुञाण पई। तव्हां सां जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो मिली वञे, किथे बि ॻाल्हि ॿोल थिए, खणी 5-6 साल गुज़री आहिनि, पर तव्हां ईअं साम्हूं ईंदव त तव्हांखे नालो खणी चवंदे मुर्ज़ा तव्हां कीअं आहियो, ख़ुशि आहियो? माण्हू खे हैरत थी वेंदी, चवंदो त यार मां त हिन सां हिकिड़ो दफ़ो मिलियो, वञी ॿुधायो मां तमामु मुर्तज़ आहियां इहो, पर अञा ताईं हिनखे यादि आहे त नालो इहो जेको घटि माण्हुनि में क्वालिटी हूंदी आहे। ऐं किरदार जे हवाले सां आला जेको ज़र्फ़ वारी ख़ातून हुई, ऐं हुन कोशिशि हुनजी हूंदी त मां ज़िंदगी में माण्हुनि लाइ कुझु करे वञा। हुन खां जेको थी सघियो एजुकेशन सेक्टर में काफ़ी इदारा हुन ठाहिया सिंध जे अंदरि। ऐं पाण जॾहिं 1988 में पहिरियों दफ़ो वज़ीर आज़म थी त मां खणी फ़ाइदो न वरितो, पर मां हुनजो जेको प्लेसमेंट ब्यूरो हो ठहियलु हो, चइनी सूबनि जे लाइ जेको वज़ीर आज़म बेनज़ीर साहिब ठाहियो प्लेसमेंट ब्यूरो, तक़रीबन 1,32,000 नौकरियूं हुन पंहिंजे टेन्यूअर में ॾिनियूं। माण्हू चवंदा पोइ मेरिट जी लताड़ थी, हे थी, इहे सुवाल उभरंदा हुआ, पर पोइ वरी इन सुवाल ते बि जेको सो डिस्कशन थींदो हो त पोइ चवंदी बाबा ॻाल्हि इहा आहे त 11 साल त रही आमरियत, हाणे ख़बर न आहे त मुंहिंजो टाइम पीरियड हुजे केतिरो गवर्नमेंट जो, उहा बि का ख़बर कान्हे। हाणे मां वेही जेको सो वरी इहो टेस्टूं करायां, हीअं करायां, हिन में टाइम विञायां, जेको ग़रीब अचे थो गुरबो ॾींदा वञो, त 1,20,000 अपॉइंटमेंट्स थियूं
उन जे दौर में, ऐं मोस्टली उन मां वफ़ाक़ी खातनि में माण्हू हाणे खणी न मञे, आउं खणी हाणे सहमत न हुजां पॉलिसियुनि सां, मां इहा गोशा नशीन हुजां, पर जेको तारीख़ी सच आहे त अलाए अनलिमिटेड घर जेके ग़रीब ॿार नौजवान, हिकिड़ो मूंखे यादि आहे त नेंदरे में हिकिड़ो ॿार जेको नौजवान हो दरख़्वास्त खणी आयो बेनज़ीर साहिब वटि नौकिरी लाइ। त असां वटि जेकी हिकिड़ी रिवायती जेलसी थींदी आहे, नसब थींदी आहे, ॿियो त जेके या वरी शाह खां वधीक शाह जा वफ़ादार बि वरी बोतारनि सां उन्हनि सां वॾनि माण्हुनि सां हूंदा आहिनि। त उते जेके हिकिड़ा ॿ बीठा त बेनज़ीर साहिबा खे जॾहिं हुन नौजवान दरख़्वास्त ॾिनी नौकिरी जे लाइ, त जेके अमरा बीठा उन्हनि में हिकिड़े चयो, चई बीबी हे जेको सो जीअ सिंध जो आहे। इहो मां तव्हांखे सचो वाक़ियो थो ॿुधायां। त हुनखे चई छा, मां फ़क़ति इन बुनियाद ते हिन खे चवां त न आहे तव्हांजे लाइ नौकिरी, त हीअ मुंहिंजे नज़रिए या मुंहिंजो पोइ लॻ न आहे, इंसानु आहे, सिंधी आहे, पढ़ियल लिखियल आहे, हिन जो हक़ु आहे। ऐं उनजो जेको सो कस्टम्स में ऑर्डर निकितो हो, मूंखे यादि आहे, इहो ज़ाती तरह मां अहिड़े अनलिमिटेड आहिनि उन 10 सेकंड में न्यापो कहिड़ो हूंदो अॼोके ॾींहं ते 27 डिसंबर? मां इहो चवंदुसि सिंध वासियुनि खे त हिन जेको ग़म खे जेको आहे सो जेको हीउ जेको विछोड़ो आहे, इनखे ताक़त में तब्दील कयो, ऐं तब्दीली अञा ताईं न आई आहे। मतिलबु इहो को मंज़िल न आहे त को असांजो मक़सदु न आहे त को भोतारनि खे इक़्तिदार मिलियो त असांखे मिलियो, न, इक़्तिदार आम माण्हुनि जी तब्दीली जे लाइ जंग कजे। ऐं असां पुरमेंद आहियूं त हिकिड़े ॾींहुं इहे भोतार को निज़ाम ख़तमु थींदो, ऐं सिंध जे अंदरि जेके ॾाढ ॾमर जे लाइ इनशाअल्लाह तब्दीली ईंदी। ज़रूरु ईंदी। सरमन साईं, तव्हां छा चवंदव सरमन सिंधी लाइ, ख़ुदि रागी लाइ, उनजे लाइ तयारियूं? मां सर इहो ई चवंदुसि त हीउ जेको उस्ताद सरमन जो जेको कमु आहे, इनकलाबी जेको कमु आहे, उनखे असां जेको फॉलो कयूं था, ऐं 27 साल थिया आहिनि, 27 सालनि में असां जिदोजहद कई आहे, उन जे गीतनि खे ॻायूं था, नवां गीत ॻायूं था, जा ॿाहिरीं दुनिया में सरमद अयाज़ खे जिथे माण्हू ॿुधनि था त सरमद सिंधी ॾेई माण्हुनि जो तसलसल वञे थो। इन ॻाल्हि ते मूंखे ख़ुशी आहे, इन ॻाल्हि खे, इन मशीन खे मां हलाईंदो रहंदुसि। हा, ॿिन्ही महिमाननि जी वॾी महिरबानी, लख थोरा महिरान में महिमान बणिया, ऐं कुझु सारूणियूं सारियूंसीं, हिक ॿिए सां नवां ताज़ा थियासीं, महिरबानी। ऐं जीअं अॼोको जेको हीउ प्रोग्राम आहे 27 डिसंबर, ॾुख सुख ख़ुशियूं, ॾुखनि पोयां सुख ईंदा, पर तॾहिं ईंदा जॾहिं असां शऊर सां गॾु अॻिते वधंदासीं, इल्म सां, अदब सां, सियासी सफ़र हुजे, इल्मी सफ़र हुजे, ॾाहप जो सफ़र हुजे, उन में किरदारु असांखे पाण खे बि अदा करिणो आहे। जॾहिं असां पाण किरदारु अदा न कंदासीं त ॿिए ते आङुर बि न खणी सघंदासीं। इन करे असां सभिनी खे गॾिजी अॻिते वधिणो आहे। पोइ कहिड़ो बि मंज़िल हुजे, कहिड़ो बि अव्हांजो मक़सदु हुजे, कहिड़े बि अव्हां फ़न सां, कहिड़े बि सियासी सफ़र सां असां वाबस्ता हुजूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान मुर्तज़ा मजबूर खे ॾींदा इजाज़त। धणी निगहबान।